ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 13 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त भगवान श्री कृष्ण ब्रह्मा जी के पंहिंजे चतुर्भुजी रूप जो दर्शन कराए उन्हनि खे ज्ञान ॾियनि था, यानी कि उन जे ज्ञान जो दरवाज़ो खोले था छॾीनि ऐं हू उन ब्रह्म खां ॿाहिरि अची थो वञे ऐं सम्झे थो त हर जीव में भगवान वासो थो करे। तंहिं बाद ब्रह्मा सभिनी ग्वालनि ॿालनि ऐं वछड़नि खे उते छॾे पाण ब्रह्मलोक ॾांहुं हलिया विया। तंहिं बाद ब्रह्मा सभिनी ग्वाल ॿालनि ऐं वछड़नि खे उते वठी आया ऐं श्री कृष्ण भगवान जी स्तुति करण लॻा। 14 अध्याय में पाण उन स्तुतिअ जो पहिरियों भाग ॾिठो हो। अचो त अॼु पाण उन ही स्तुतिअ खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 14 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। ब्रह्मा जी चवनि था, हे पार ब्रह्म परमेश्वर, वृंदावन में जेके बि जर खुआ चेतन आहिनि तिन जी वॾाई को बि करे नथो सघे। आदमी उन लाइ तप ऐं जप थो करे त मां देवता थियां ऐं देवताउनि जी 8 ही पेर इहा इच्छा रहंदी आहे त उहे तव्हां जे चरणनि जी शेवा कनि ऐं राति ॾींहुं तव्हां जो चंद्रमुख ॾे पंहिंजी अखियुनि खे सुख ॾियनि। पर अहिड़ो सुख देवताउनि खे बि प्राप्त नथो थी सघे जहिड़ो तव्हां जी कृपा सां वृंदावन वासियुनि खे सवलीअ तरह प्राप्त थियो आहे। देवताउनि खे बि सुमर्थी कान्हे जो ब्रजवासियुनि जे सुख जी बराबरी करे सघनि। तव्हां जे आदि ऐं अंत खे केरु थो सम्झी सघे। जॾहिं वॾनि रखेश्वरनि ऐं मुनेश्वरनि खे बि तव्हां जो दर्शन ध्यान में बि जल्द नथो मिले, तॾहिं मां महादेव ऐं ॿिया देवताऊं ऐं रखेश्वर राति ॾींहुं तव्हां जे चरणनि जो ध्यानु हृदय में रखी इहा इच्छा रखूं था त तव्हां जे चरणनि जी खाक मिले त पंहिंजे मस्तक ते लॻायूं, पर उहा बि जल्द असांखे नथी मिले। यशोदा राति ॾींहुं तव्हां खे हिंज में खाराए पीआरे थी ऐं ग्वाल ॿालनि सां गॾु वछड़ा चारे तव्हां ही सभु लीला हरि भक्तनि ऐं सभिनी जीवन खे भवसागर मां तारण वास्ते करियो था। जेकॾहिं मां सॼो जनम वृंदावन वासियुनि जे बाग जी वॾाई करियां त बि वर्णन थी नथो सघे ऐं सभई ब्रजवासी पंहिंजे तन मन ऐं धन सां पाण खे तव्हां ते कुर्बान सम्झनि था। सो फ़क़ति मुक्ति ॾियण करे तव्हां उन्हनि जी शेवा खां छुटी नथा सघो, छो त तव्हां पूतना ऐं अगासुर वग़ैरह राक्षस जे तव्हां जा प्राण वठण लाइ आया हुआ तिन खे बि तव्हां मुक्ति ॾिनी। ऐं जेकॾहिं मूं खे तव्हां पंहिंजे बिरज में गाह या मिटीअ जो जामू ॾियो हा त बि तव्हां जे चरणनि पवण सां कृतार्थ थी वञा हा। प्यारा भक्तों, अहिड़ी स्तुति करे प्रेम में भरिजी अखियुनि में जल आणे ब्रह्मा श्री कृष्ण भगवान जे चरणनि ते किरी पियो। सभु लोकनि न को वृंदावन सम गाओ, माखन पर्ब खेॾे सदा शोभनेक सुंदर थाओ। स्तुत करे गद गद वञनि अखियुनि आणे नीर, पयो चरणनि ते किरी प्रेम वस शरीर। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं ब्रह्मा तमामु घणी वेनती करे इहा स्तुति श्री कृष्ण भगवान जी कई
तॾहिं श्याम सुंदर ब्रह्मा जो सर पंहिंजे चरणनि तां खणी चयो, हे ब्रह्मा, हाणे तूं ब्रज जी परिक्रमा कंदो पंहिंजे लोक हलियो वञ। तॾहिं ब्रह्मा श्री कृष्ण खां मोकिलाए 84 कुअनि में ब्रज जी परिक्रमा कंदो ब्रह्मलोक ॾांहुं हलियो वियो ऐं श्याम सुंदर बचड़नि खे वठी ग्वाल बालनि जी मंडलीअ में जिते हुननि खाधो वेठे उते अची पहुतो। हरी इच्छा सां हिकु वरय गुज़रण ते बि कंहिं ग्वाल बाल पंहिंजी चोराइजी वञण जो हाल न ॼातो ऐं हू श्याम सुंदर खे ॾिसी चवणु लॻा, ए भाई, तूं सभु बचड़ा जल्द ॻोल्हे आंदा, असां त अञा भोजन खाई बि पूरो न कयो आहे। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त ए ॿाहिरो सभई बचड़ा वेझो ई चरंदे मिली विया, रुॻो उन्हनि खे गॾु करे हिते वठी आयो आहियां। ईअं चई श्री कृष्ण ग्वाल बालनि सां गॾिजी भोजन कयो। जॾहिं शाम थी तॾहिं उन्हनि खे चयाईं त हाणे घरु हलो। इहा ॻाल्हि ॿुधी सभई घर ॾांहुं हलिया। उन वक़्तु श्याम सुंदर अहिड़ी त मुरली वॼाई जो सभई बिरज बालाऊं मुरलीअ जो आवाज़ु ॿुधी पंहिंजे पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरी आयूं ऐं श्री कृष्ण जो दर्शन करे पंहिंजूं अखियूं ठारियऊं। गोपियुनि जो नेम हूंदो हो त सॼो ॾींहुं जंहिं वक़्त खां श्री श्याम सुंदर बछड़ा चारण वेंदो हो तंहिं वक़्त खां संदसि गुणनि जूं कथाऊं पाण में करे ॾींहुं काटींदियूं हुयूं ऐं जॾहिं शाम जे वक़्तु श्री कृष्ण भॻवानु वन मां मोटंदो हो तॾहिं उन जे चंद्रमुख जी चमक ऐं सुंदर झलक ॾिसी पंहिंजे हृदय खे थधो कंदियूं हुयूं। ए राजा, जंहिं ॾींहुं ग्वाल बालनि अगासुर जे मरण जो हाल पंहिंजी माता ऐं पिता नंद ऐं यशोदा खे ॿुधायो, जो ॿुधी यशोदा पछताए चवणु लॻी त मुंहिंजे मना करण ते बि श्री श्याम सुंदर वन में वञणु न छॾियो। केतिरा ई दफ़ा संदसि प्राण वठण वास्ते राक्षस आया आहिनि, तॾहिं बि नथो डिॼे। उन ॾींहुं बि यशोदा घणो दान ऐं ॾखिणाऊं श्री श्याम सुंदर जे हथां ॾियारे सुख जो साह खयऊं। ए राजा परीक्षित, जेको श्री कृष्ण जे बाल चरित्रनि खे जेके हिन 5 वरयनि ताईं कया आहिनि उन्हनि खे सची दिलि सां पढ़ंदो या ॿुधंदो तंहिं वटि कॾहिं बि काई चिंता न ईंदी। दुनिया में पंहिंजूं मुरादूं पाए उन वक़्तु मुक्ति पाईंदो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे स्वामी, एतिरी प्रीत गोपन ऐं गोपियुनि खे जिन श्री कृष्ण खे पंहिंजे औलाद खां बि वधीक प्यार थे कयो, कहिड़े सबब खां हुई? श्री सुखदेव जी चयो, ए राजा परीक्षित, दुनिया में सभिनी खे औलाद ऐं धन ॾाढो प्यारो थिए थो, पर पंहिंजो प्राण उन्हनि खां बि वधीक प्यारो थिए थो। जीअं घर में बाल लॻण वक़्तु आदमी पंहिंजे पुॼंदे आहर औलाद ऐं माल खे बचाए थो, पर जॾहिं उन्हनि खे बचाए नथो सघे तॾहिं पंहिंजा प्राण बचाए वठी भॼे थो। तीअं श्याम सुंदर सभिनी जीवन जो प्राण हो। उन करे सभिनी ब्रजवासियुनि श्री कृष्ण भॻवान खे पंहिंजे प्राणनि वांगुरु प्यारो थिए ॼातो ऐं पिणु उन पंहिंजी माया सां सभिनी जो चित मोहे छॾियो हो। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 14 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।